नाज़िर बिन कासिम स्टील मिल्स की निजकारी ऐं पोरियतनि जी इम्कानी बरतरफ़ियुनि ख़िलाफ़ सवें पोरियतनि गुलशन हदीद का स्टील टाउन के अलावारी चौरंगी ताईं एहतजाजी मार्च करे धरणो हयो। उन हवाले से सुतार नवाज़ मस्तोई की ही रिपोर्ट। असीं मौजूद आहियूं बिन कासिम जे लाइ के स्टील टाउन मोड़ वटि मज़दूर एहतियात तरफ़ां पाकिस्तान स्टील मिल जी जबरी बरतरफ़ी आहे 8350 मुलाज़िम जेके कढिया पिया वञनि उन वारे जेको आहे सो एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज L7 ग्राउंड गुलशन हदीद का जेको रैली निकिती आहे उहा हिन टाइम जेको आहे स्टील मिल जी कॉलोनी उन गेट वटि जेको आहे सो धरणो हयो वियो आहे। हिते जेके अॻवान आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। 8000 माण्हू के हिकिड़े जंबे कलम सां नौकरों को बरतरफ़ करनि था। हिननि असांखे इहो मैसेज ॾिनो आहे त असांखे पाकिस्तान स्टील जी मज़दूर सां उनजे ॿारनि जे मुस्तक़बिल सां असांजी स्टील मिल जी रियासत इदारे सां हिकु टके जी बि दिलचस्पी कोन्हे का। असां हिन मज़दूरनि खे हिन अज़ीम कॉलोनी खां बेदख़ल करे ॿारनि जे मुस्तक़बिल खे जेको आहे बर्बाद करे हितो अलॻि करे हिते माफ़िया को असां चाहिनि था। जबरी पॉलिसी जेकी नाफ़ाना पॉलिसी आहे हुकूमत जी असां हिन फैसले के हुकूमत जी फैसले के कंडेम था कयूं। 8300 मुलाज़िमीन के जो जबरी और ज़ोरी बरतरफ़ी वारो फैसलो आहे असां चाहियूं था त गवर्नमेंट पंहिंजी कस्टडी में हिन इदारे खे हलाए वञे ऐं असां हिन हुकूमती फैसले के कंडेम था कयूं। असां नथा मञूं हिन पॉलिसी खे हथ सां तबाह करे ऐं इन्हनि इदारनि जो कसूर इहो आहे त हीअ सिंध धरती में जनम वरितो ऐं हीअ सिंध धरती में इहे इदारा ठहिया आहिनि। इन जे करे इन्हनि इदारनि जो इस्तेसाल थो कयो वञे ऐं जेके बि हुकूमतूं आहिनि मुसलसल गिझनि वांगुरु हिन इदारे खे खाधो वियो आहे। अॼु हिन दहाने ते पुॼायो वियो जो इदारो बंदि करे या इनखे प्राइवेट करण जी तरफ़ वञनि था त इहो तमामु वॾो मज़म्मत जोॻो ऐं तमामु अफ़सोसनाक अफ़सोस सद अफ़सोस जो ही आहिनि मुनाफ़िक। अल्लाह साईं वाज़े कुरान पाक में फरमायो है मुनाफ़िक जो निशानियूं मुनाफ़िक जी निशानी इहा आहे त चवंदो कुझु कंदो कुझु। इमरान खान बि असां सां वाइदो कयो टेक्निकल बोर्ड ऑफ डायरेक्टर ॾींदुसि प्रोफेशनल मैनेजमेंट ॾींदुसि इदारे खे हलाईंदुसि एम्प्लॉइज़ खे फैसिलिटीज़ ॾींदुसि। फैसिलिटीज़ पंहिंजी जॻह ते 2010 खां असांजो पघारूं न आहिनि वधियूं। असांजा तक़रीबन कई दोस्त रिटायर थी विया आहिनि कई फौत थी चुका आहिनि। हाणे 3800 वञी बचायूं। इन्हनि खे बि जबरी जेको नौकरियुनि मां कढियो थो वञे। PTI गवर्नमेंट भी उहा ई रविश रखी आहे जेका नवाज़ दौर में हुई या पीपल्स पार्टी जे दौर में पंहिंजा नवाज़ी कहिड़े तरीक़े सां बि पंहिंजनि खे नवाज़ियूं।